अस्सलाम वालेकुम हमारी सोप्या फास्ट न्यूज़ मां साजिद कोराई खबर शामिल कंदासीं जरवार मां जरवार भरसां नथू गबोल में ज़मीन ते कब्ज़े खिलाफ़ ॻोठाणे सोनारो मलिक जो भाव सुमैत एहतजाज सैयदना जुल्म में पिता की बिरादरी में नथे गबोल बैठा मलिक सुनारा 2008 को वठ मेरी ज़मीन ते कब्ज़ा है माना जुल्म में उन्हें कूड़े केस में तू वजन कंदे ज़बरदस्ती करी के हिरासमेंट पे कंदे मारस हुई इहो कर जना जा लाॾे वञ जा भाॼे वञ मेरा 12 ॾाका अॻिन हमला कार कनी उहे जवाबदार मेरे तू कूड़े केस करंदे वञे मेरे तू खुदा करण मेरी मदद कराई वञे खुदा करण SP घोटकी को अपील है जेके वसाने को अपील है मेरी मदद कराई वञे खुदा करण माना जुल्म में मां एहतजाज कंदे हिन दायो त काफ़ी सालन खां वठी पिताफ़ी बिरादरी जा माण्हू डंडे जे ज़ोर ते ज़री ज़मीन मथां कब्ज़ो कयूं वेठा आहिनि। हिन चयो त कोर्ट में मूं मथां नाहक केस बि दाख़िल कराया अथनि। काफ़ी केसनि जे मुंहिंजे हक़ में फतवा जारी थी आहे। कुझु ॾींहं अॻु इब्राहिम पिताफ़ी मीडिया ते कूड़ो एहतजाज कंदे इल्ज़ाम हयो हो त सोनारो मलिक मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो करे वेठल आहे ऐं खातो बि नथो ॾे। हिन जो त ज़मीन मुंहिंजी क़बूली आहे ऐं उनखे खातो कीअं ॾींदुसि। उन्हनि मुंहिंजे घर जे मथां चोरी कराई ऐं धमकियूं बि रोज़ ॾियनि था। सोनारो मलिक SSP घोटकी ऐं ॿिनि वस वारनि खे अपील कंदे चयो त पाक किताब ते इंक्वायरी कराई वञे त सभु कुझु सच साम्हूं अची वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।